सिंध जे ॿिए नंबर वॾे वापारी मर्कज़ सखर में मेन सब्ज़ी मंडी में ताज़ो पयल मानसून जी बरसातुनि खां पोइ मंडी जे दाख़िली ऐं ख़ारजी रस्तनि ते गंदो पाणी बीठी वियो आहे, जितां गुज़रंदड़ लोडर गाॾियुनि समेत ख़रीदारी ऐं विकिरो कंदड़ वापारियुनि ऐं ख़रीदारनि खे सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इन ॾस में सब्ज़ी मंडी जे फ्रूट एंड वेजिटेबल कमीशन एजेंट्स एसोसिएशन के जनरल सेक्रेटरी शफ़ीक रहमान कंबो जो चवणु हो त बरसाति खे बंदि थिए 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन तरफ़ां गंदे पाणी जे निकाल ऐं सफ़ाई लाइ के बि क़दम नाहिनि खयां। होॾां पुरियतनि जो चवणु हो त सब्ज़ी मंडी में बीठल गंदे पाणी ऐं गप जे करे पोरियो करणु मुश्किल थी वियो आहे। जॾहिं त सब्ज़ी मंडी में फ्रूट ऐं सब्ज़ी ख़रीद ऐं विकिरो कंदड़ वापारियुनि जो चवणु आहे त सखर जी सब्ज़ी मंडी कराची खां पोइ सिंध जी ॿी वॾी सब्ज़ी मंडी आहे। रोज़ानो करोड़े रुपयनि जो वापारु थिए थो, पर इन बावजूदि वापारी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। सखर जी मेन सब्ज़ी मंडी जे भलावणनि वापारियुनि ऐं पोरियतनि ज़िले इंतज़ामिया समेत म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं ॿियनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त सब्ज़ी मंडी में बुनियादी ऐं बलदियाती सहूलियतुनि जी फ़राहमी लाइ हंगामी बुनियादनि ते क़दम खणी परेशानी खां बचायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।